जी ए नौजवान डॉक्टर जो कतल थो ॿ ॾींहं टेरतल वारे जो बैंक में केस कराए रहियो उन केस में पुलिस अगवाई कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार किया। असां सां गॾु हिन वक़्तु मौजूदु आहिनि SSP साउथ मेरोज़ खान साहब। कीअं था ॾिसो हिन केस खे तव्हां जेको धरणो बि लॻो वारसन पारां बि प्रेशर हो, हुकूमत दुर पारां बि प्रेशर हो ऐं हिन खे तव्हां 6 कलाकनि में हल कयो आहे, इन हवाले सां थोरो। जी बिल्कुलु हिकिड़ो अंधोनाक वाक़ियो आहे ऐं इन जी सख़्तु मज़म्मत कई थी वञे। ऐं जॾहिं इंसिडेंट थियो उन खां पोइ फ़ौरन जेको आहे पुलिस जेको आहे पंहिंजा जेके रिसोर्सिस आहिनि उन खे बरूकार लाथो ऐं जेका CCTV फुटेजिस हुयूं उहे जितां बैंक मां पहिरीं हिननि कैश विड्रॉ कयो उतां उहा हासिलु कई वई। उन में जेको पहिरियों माण्हू आइडेंटिफाई थियो उहो छो जो इन जो साबिक़ा रिकॉर्ड बि हो ऐं वरी उन जी जेॾी महिल क्लियर असां वटि तस्वीर अची वई त उनखे मैचिंग कराई वई तस्वीर। उन तस्वीर जे थ्रू जेको आहे इहा ख़बर पई त हीउ जेको आहे रामचंद आहे जेको पहिरीं बि जेको आहे क्रिमिनल एक्टिविटीज़ में इन्वॉल्व आहे। उतां हिननि जे गैंग जी आइडेंटिफिकेशन थी। पोइ पहिरीं जेके हिन जा साथी जेके जेल में बंदि थिया हुआ उन्हनि जो रिकॉर्ड कढायो वियो ऐं फर्दर जेके बैंक जे ॿाहिरि जेका CCTV फुटेज हुई जंहिंमें हिननि हिकिड़ी गाॾी हिननि जे बैकअप ते हुई उन ते फेक नंबर प्लेट लॻायल हुई उन गाॾी खे ट्रैक डाउन कयो वियो ऐं उन जो जेको आहे मैप ठाहियो वियो, CCTV फुटेजिस कलेक्ट कयूं वियूं। उन खां पोइ कल्ह राति जेको आहे उहा गाॾी लेट नाइट स्पॉट थी डिफेंस साउथ में डिफेंस थाणे जी हद में उन जी डायरेक्शन हुई। सेफ सिटी कंट्रोल रूम वारनि उहो मैसेज रिले कयो त बाबा गाॾी जेको आहे हिते तव्हांजी हद में फिरे थी। उन खां पोइ उन गाॾी खे जेको आहे साउथ थाणे जी हद उन में डिफेंस थाणे जी हद में इंटरसेप्ट करे ऐं उतां खां हिननि टिनी जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो। हिन जी 23 जी FIR जेको आहे उहा डिफेंस थाणे ते दर्ज कई वई। सर हिन सां गॾोगॾु मूंखे एतिरो इहो बि ॿुधाइजो त हीउ जेको इलाइक़ो आहे टेरतल वार डिफेंस वारो हीअ जीअं तव्हां सेफ सिटी जी ॻाल्हि कई हिते भला कैमराऊं बि आहिनि ऐं फाल बि आहे पोइ बि हिते वारदातूं रोज़ जो मामूल आहिनि। हिन में पुलिस पिकेटिंग जी का असांखे नज़र नथी अचे। पेट्रोलिंग त थींदी आहे को मुख़्तलिफ़ टाइम ते पर पोइ बि हिकिड़ी का पुलिस पिकेट हुजणु खपे को हुते चौकियूं क़ाइमु थी वञनि त जीअं हिन अहिड़ियूं वारदातुनि ते रोकथाम थी सघे जो कारोबारी शख़्सियतूं हितां गुज़र सफ़र थियूं। जी बिल्कुलु जेको CCTV सिस्टम आहे या सेफ सिटी जो जेको सिस्टम आहे उहो काफ़ी हद ताईं उन जो जेको आहे फुटप्रिंट साउथ डिस्ट्रिक्ट में आहे जंहिंजे करे ई जेका साउथ डिस्ट्रिक्ट में जेका तव्हां ॾिठी हूंदी ट्रैफिक जी इन्फोर्समेंट जे करे बि कैमराऊं लॻायूं वियूं आहिनि। उन सां गॾोगॾु जेको सर्विलेंस थींदी आहे उन लाइ बि लॻाया वियूं आहिनि। एक्सीडेंट्स जी रोकथाम लाइ बि उहे कैमरास इंस्टॉल कयूं आहिनि ऐं उन सां गॾोगॾु जेके अहिड़े क़िस्म जूं वारदातूं आहिनि उन्हनि जी हिकिड़ी त डेटरेंस आहे त अगरि को हिते क्राइम कंदो त उहो पकड़िजी पवंदो छो जो कैमराऊं इन करे ई जेको आहे अगरि उनखे तव्हां कंपेयर करियो ॿियनि डिस्ट्रिक्ट सां कराची जे त जेको शराए क्राइम आहे उहो साउथ में कंपेरेटिवली घटि आहे ॿियनि डिस्ट्रिक्ट खां। ऐं जेको लास्टली उन जो मेन जेको आहे जेको इम्पैक्ट आहे उहो इहो आहे त उहा जेको आहे डिटेक्शन ऑफ क्राइम में वॾो रोल प्ले कंदी आहे। जीअं तव्हां ॾिठो त अगरि हीअ कंहिं अहिड़े इलाइक़े में गुंजान आबादी में को इंसिडेंट थिए आहे त उन खे डिटेक्ट करण में शायदि थोरो टाइम वधीक लॻे आहे। उनजो रीज़न इहो हो त उते शायदि उहे ओतिरे फैसिलिटीज़ न हुजनि हा, कैमराज़ न हुजनि हा, पर हीअ जेको टाइमली रेस्पॉन्स थियो आहे ऐं एतिरो जल्दी जवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि त इहे इन ई प्रोजेक्ट जा ऐं जेको आहे इन ई CCTV जो जेको सिस्टम आहे उन जा ई समरात आहिनि त जंहिंमें फ़ौरन जेको आहे गाॾी नंबर प्लेट डिटेक्ट थी वई उहा एक्साइज़ रिकॉर्ड सां मैच थी वई त इहा गाॾी जेको आहे इहा जेको आहे हिन ते कूड़ी नंबर प्लेट लॻाई वई आहे। उन खां पोइ गाॾी जो ट्रेल ॾिठो वियो त उहा गाॾी किथां एग्ज़िट त कोन थी आहे कंहिं टोल प्लाज़ा खां त इहा ख़बर पई त गाॾी त कराची में या ॿाहिरि कोन वई आहे। उन खां पोइ उन गाॾी जो जेको आहे पूरो रूट ठाहियो वियो त कहिड़े कहिड़े रूट खां इहा गाॾी गुज़री आहे त इहे सभु शयूं जेके आहिनि इन CCTV कैमरा जी मदद सां ई जेको आहे डिटेक्शन थी आहे। त हिकिड़ो त इम्पैक्ट तव्हांखे मूं ॿुधायो त कंपेरेटिवली क्राइम जेको आहे बनिस्बत घटि आहे छो जो डेटरेंस आहे त अगरि हिते क्राइम थींदो त उहो जल्दी पकड़िजी पवंदो त जेके क्रिमिनल उनजे माइंड में बि इहा शइ हूंदी आहे त यार हिते क्राइम कंदासीं त अल्टीमेटली पकड़िजी पवंदासीं। इन करे जेको आहे क्राइम जी शरह घटि आहे ऐं उन खां पोइ डिटेक्शन जेको आहे उहा एज़ अर्ली एज़ पॉसिबल थी सघे थी। सर तव्हांजी मौजूदगी जो फ़ाइदो वठंदे हिकिड़ो ॿियो तव्हां जिन साउथ जोन जे हवाले सां सुवालु आहे। डिफेंस क्लिफ्टन में शीशा आहिनि, कैफ़े आहिनि, उहे गली गली हलनि था। उन्हनि जी आड़ में मंशियात जो अञा ताईं जेको वाइट कार मंशियात वापराए थो उहो वॾे पैमाने ते आहे। तव्हां उन हवाले सां का कार्रवाई छो जो साउथ पुलिस जी नज़र नथी अचे। जी अगरि पोएं साल ॾिठो वञे त असां तक़रीबन जेके बि शीशा कैफ़ेज़ हुआ ऐं ख़ासि तौर ते जिन्हनि जूं इंफॉर्मेशन रिपोर्ट जनरेट थियूं स्पेशल ब्रांच जे थ्रू त हिननि शीशास कैफ़ेज़ ते का अहिड़े क़िस्म जी शिकायत आहे जंहिंमें का मंशियात आहे या का ड्रग्स हले थी त उन्हनि जे ख़िलाफ़ु असां प्रॉपर क्रैकडाउन कयो ऐं पोएं साल बि असां तक़रीबन जेको आहे 70-80 FIRs रजिस्टर कयूं। ऐं हिन साल बि अगरि असांखे का स्पेसिफिक अहिड़ी इंफॉर्मेशन ईंदी आहे त कंहिं शीशा कैफ़ेज़ ते का ड्रग्स जी या अहिड़े क़िस्म जी का इतला आहे त उन जे ख़िलाफ़ु फ़ौरन क्रैकडाउन कयो वेंदो आहे।
सर असां बिल्कुलु तव्हांखे निशानदेही कंदा आहियूं सिंध पुलिस जा जेके साउथ वारा हुनखे पाण ई ख़बर ख़ासि तौर ते तव्हां जेकॾहिं डॉल्फिन मॉल जे पुठियां जेके बैक साइड आहे चाइनीज़ काउंसलर हिते जेके बेंगलोस आहिनि जेके कैफ़ेज़ आहिनि ऐं उन सां गॾोगॾु जेके प्राइवेट डांस पार्टियूं थियूं थियनि बंगला रेंट ते था अचनि पुलिस जी जॾहिं हेॾनि मर्डर जहिड़े हाई प्रोफाइल केस ते तव्हां मोबाइल ट्रेसिंग ऐं CCTV करे था सघो त इलीगली एक्टिविटी ते बि त तव्हांजी इंटेलिजेंस हूंदी सर। जी इलीगल एक्टिविटी ते तव्हां हीअं रिसेंट ॾिठो हूंदो त असां जेको आहे बदर कमर्शियल में मुस्लिम कमर्शियल में क्रैकडाउन कयो ख़ासि तौर ते जेके लेट नाइट में तव्हां ॾिठो हूंदो त जेके ट्रांसजेंडर सॉलिसिटेशन लाइ हेठि बीठा हूंदा आहिनि त उन्हनि जे ख़िलाफ़ु असां जेको FIR रजिस्टर कयूं उन खां पोइ तव्हां ॾिठो हूंदो उन्हनि प्रेस क्लब ते जी प्रोटेस्ट बि कयो असांजे ख़िलाफ़ु त जी असांखे जेको आहे मार्जिनलाइज़ सोसाइटी में असांखे जेको आहे टारगेट कयो पियो वञे ऐं असांखे जेको आहे हिन में जेको आहे पुलिस जेको आहे असां ते जेको आहे मथां असां ज़ुल्म थी करे त असांजो मैसेज इहो ई आहे त इहे जेके सॉलिसिटेशन आहे इन खे छॾे करे तव्हां ॿिए कंहिं प्रोफेशन खे अडॉप्ट करियो ताकी अहिड़ी नौबत ई न अचे त पुलिस तव्हांजे ख़िलाफ़ु जेको आहे अहिड़े क़िस्म जी का कार्रवाई करे। अॼु इहे ॻाल्हि ॿोल ॿुधी अवां SSP साउथ जी हुनजो इहो चवणो हो त हीउ केस हल कयो आहे हुन सां गॾोगॾु जेको साउथ ज़ोन में मंशियात प्राइवेट डांस पार्टियूं थियूं थियनि या हुन सां गॾु जेके शीशा कैफ़े जी आड़ में हुते मंशियात वापराइनि था नौजवान हुनजे हवाले सां असां निशानदेही केस SSP साहिब जो चवणो त गुज़िरियल साल हिननि ख़िलाफ़ु कार्रवाई कई वई आहे हिन में बि जेकॾहिं कोई स्पेसिफिक असांखे कोई माण्हू कोई शहरी निशानदेही कराईंदो त बिल्कुलु असां हुननि ख़िलाफ़ु कार्रवाई कंदासीं। कैमरामैन बाकर सां गॾु आज़ाद वीरानी सिंध वॉइस कराची।